ऐं हाणे प्रोग्राम सबरंग सांवल जी शुरुआत कयूं था हिकिड़े अदबी ख़त सां। ऐं हीउ अदबी ख़त थर खां लिखंदड़ उन गुमनाम साथीअ जो आहे जंहिं पंहिंजो ख़त त उमाणियो आहे पर पंहिंजो नालो नाहे लिखियो। हा, वॾिन वेकिरिन भिटुनि में आबाद वॾे ॻोठ जे विच में सिन सां सिंगारियल साॻियूं चौरो उहो ई पुराणो रेडियो 92 जी साॻी फ्रीक्वेंसी चंड जूं झातियूं भिटुनि जूं छातियूं चढ़नि जो आवाज़ प्रोग्राम सबरंग सांवल सिलसिलो अंदर जा अहसास अदा बशीर उढेजे जो आवाज़ पिरीं मुर्क जहिड़ियूं तहरीरूं नए नींहं जहिड़ा नज़म गज़ल गीत वायूं बैत ऐं माज़ी यादि ॾियारींदड़ महबूब मौसीक़ी ॿुधंदे मूं मिटीअ जे माण्हू खे हिकिड़ो नंढो अदबी ख़त लिखण जो ख़्याल वरी बि जागी पियो आहे। मयारी लफ़्ज़नि सां इस्लाही तनक़ीद कंदे खटियूं मिठियूं सिटूं सहेड़ियां थो पोस्ट वारा पहुचाए ॾियनि त पढ़ी वठिजां। सूर कई सिर ते सठम पर सूर ही नासूर ॿुध सूर मन जा सभु ॿुधनि हिन सूर मीअ जा सूर ॿुध। इहे ॻाल्हियूं पोइ था कयूं भा बशीर पहिरियां इहो ॿुधाए त हाणे ठीकु आहियो। 2 टे माह पहिरियां ॻोठ में ॻाल्हि पई हली त बशीर वेचारो बीमार आहे। राब्तनि जा वसीला ज़ाब्तनि में न हुअण करे तबियत जो पुछी कोन सघियसि। बाक़ी दिलि सां दुआ घुरंदे धणी दर इल्तिजा उॾारी हुयमि त या अलाह पंहिंजी कुदरत ऐं रहमत जे वास्ते लाड़ जे लियारनि जॾहिं असांजे भाउ बशीर खे सुठी सिहत ऐं तराज़ उमिरि अता फरमाए। का ख़ता तुंहिंजी ख़ता तोखे ख़ता ॾींदी वञे तंहिं ख़ता खां थी ख़फ़ा छा लए ख़ता थींदी वञे। हलूं था प्रोग्राम जी भंडाह मुंहिंजे न लिखण ऐं तुंहिंजे मयारुनि तरफ़। मुंहिंजे अदबी ख़तनि जे शामिल थियण खां पोइ कुझु मयारी ऐं जवाबी ख़त शामिल थिया त मुनासिब मोट आऊं बि ॾींदो रहियुसि। पर अचानक अलाए त छा थी वियो, कंहिंजो विच कंहिंजो अधु कंहिंजो पासो त कंहिंजो पलांद। उन्हनि प्रोग्रामनि में अदबी ख़तनि जी रश बि ईअं थी वई जीअं बोर्ड वारी साल वतन कार्डनि ते कतारूं हूंदियूं हुयूं। लफ़्ज़नि में गहराई हुजे न हुजे बाक़ी उन्हनि ख़तनि में भरियल तुंहिंजा थधा साह मूंखे अॼु बि ॾाढा यादि अचनि था ऐं वणंदा आहिनि। अॻु बि चई चुको आहियां ऐं अॼु बि मञा थो त तूं ठाहो को मोचारो अदीब आहीं। मयारी ऐं गैर मयारी शयुनि ते कसवटी करण बि ॼाणी थो पर सचपच बशीर अदबी ख़तनि वारे वज़न खे सारियुनि वारा तोह बनाए छॾी। अदबी ख़त ईअं हुजनि जीअं इंडलठ जा रंग हिनाई हथड़नि जी ख़ुशबू कुंवारुनि जा टहक मुसाकी चपनि जूं सदाऊं उतर जूं हवाऊं सारियुनि जी सुरहाण कुंजड़ियुनि जा वलर लाड़ जूं बनियूं अछा ओटा चांडोकिन जूं छोलियूं पखियुनि जूं ॿोलियूं मेहंदी जूं थालियूं ककरनि जी कारूं भार मीहनि जा ओहिरा तितरनि जूं उॾारूं मोरनि जूं कतारूं वारी जी थदकार खुलियल वार ऐं जीअं के हसीन चेहरे ते लुॾंदड़ ख़ूबसूरत ज़ुल्फनि जूं चगूं अदबी ख़त ईअं हुजनि। हा, अदबी ख़त ईअं हुजनि जंहिंमें चीच मां छिके लाथल छले जहिड़ो सूर बि हुजे त पहिरें प्यार जहिड़ो पूर बि हुजे उदासी ओसी जहिड़ो वीरानी फिराक बि हुजे त मारवी जी उछंगार ऐं ससुई जे सॾनि जहिड़ा पड़ाड़ा बि हुजनि। बाक़ी सच पुछी त अदा तो अदबी ख़त खे ईअं करे छॾियो जीअं पुराणे दौर में को ॿार हलण में देर कंदो हो त उन ॿार खे पंहिंजे मामे वटि खणी वञिबो हो। उहो मामू उन ॿार खे पेरनि में सगन जा ॾावण विझी पोइ वरी कतर सां कटींदो हो। माइटनि जो ज़हन मुतमिन थी वेंदो हो त हाणे ॿार जल्दी हली वेंदो पोइ छो न उहो मामू ख़ुदि टंगुनि खां मंडो हुजे। अदबी ख़तनि खे एतिरो सस्तो बि न सम्झंदा। सस्तो सौदो नाहे साईं ओंजो आ वापार ॾुखनि जो तूं त ख़ुशियूं पियो रोज़ ख़रीदी मुंहिंजो कारोबार ॾुखनि जो। तो कंहिंजे अदबी ख़त में इहो बि पढ़ियो हो त मिटीअ जो माण्हू आहे भला आहे या वई मिटी खाई न अञा त आहियां मुंहिंजूं ई सिटूं ॿुध ऐं सम्झ पुनूअ लाइ पंध पई ॾोरियां डूंगर ॾारे डरी वेंदुसि जियां पई जग में जिन जे लाइ जॾहिं मिलिया मरी वेंदुसि। हा बशीर सचपच त सच ईअं गुम थी वियो आहे जीअं हाणे घरनि मां लालटीन बतियूं ऐं घासलेट वारा शीशा नज़र नथा अचनि जीअं घोड़ा घाणा चाकी ऐं तेल जा मट ऐं पुराणा हट नज़र नथा अचनि जीअं होड़ा ॿेड़ा बंदर ऐं सौदागर वारो वॼाए विया जीअं कांग कासद पखियुनि ऐं न्यापनि वारो कम दम टोड़े वियो ईअं सच वीचारो बि लॾे वियो इन लोक मां। कच विहाणे दौर में सौदा सच कयाम नफ़ा घणा नीह में सगर पे सोचाम तॾहिं थी पियाम घोड़ा गंगर ॾींहड़ा। ॿियो त हेल वसकारो वाह जो थियो आहे थर आयो आई अलाए न मरीड़ो लुलर पिपूं ऐं कोढीर बसि कांबा पिया भरियूं गाह गुलज़ारियूं मेघ मल्हारियूं थी पिया आहिनि बसि ईअं सम्झ त हेल खेट ऐं पेट सभु ख़ुशि आहिनि। FM 92 असांजो पंहिंजो चैनल आहे उन सां इलाही मोहबतूं बि आहिनि पर सुहिणी मोट न मिलण ते मूं लिखणु छॾे ॾिनो। लाड़ जे सदा मलूक ॻोठ में जनम वठंदड़ ऐं सालनि खां थर में छो आहियां केरु आहियां किथे आहियां ऐं कीअं आहियां इहो छॾ खणी बाक़ी
जेसी जिंदा आया तेसी ताईं सिंध धरती सच सूंह भिटाई ॿोली अदब शाइरन ऐं रेडियो सां रूह जा रिश्ता जुड़ियल रहंदा। बहरहाल तव्हां ते वॾी तनक़ीद लिखी वियसि, दिल में न कजो, बाक़ी तुंहिंजो प्रोग्राम आवाज़ ऐं अंदाज़ जे हवाले सां वाखाण करण लाइ मूं वटि लफ़्ज़ ई कोन आहिनि। इहो तॾहिं जॾहिं तूं अंदर जे जज़्बनि सां प्रोग्राम कंदो आहीं, तॾहिं बाक़ी जेको मिलियो सो नूर, जेको पढ़ियमि सो सच। बहरहाल पोइ बि ठीकु आहे, FM 92 जे सॼे सथ ॿुधंदड़ साथियुनि ऐं तव्हां खां मोकिलाणियूं कोन आहिनि। जॾहिं बि दुआ लाइ हथ खणो त मूंखे ज़रूर सारजो। ऐं उहो ई साॻियूं थर भिटुनि जे उदास राहुनि ते रुली वियल सिर्फ़ मिटी जो माण्हू। कुझु लिखियमि ऐं कुझु लिकायमि, सच त न त मच थिए मचो। कुझु लिखियमि ऐं कुझु लिकायमि, सच त न त मच थिए मचो। कंहिंजे सिर लाइ सिर विञायमि, सच त न त मच थिए मचो। लाड़ जा पट छो छॾियमि ऐं छो वसायमि थर वञी, घूर कंहिंजी घर छॾायमि, सच त न त मच थिए मचो। हुन उमाड़िया जे हुतां मूं ॾे मयारुनि लाइ के, कांग से वापसि उॾायमि, सच त न त मच थिए मचो। हू न थियो मुंहिंजो धणी पोइ बेधन्याणी थी वियसि। हू न थियो मुंहिंजो धणी पोइ बेधन्याणी थी वियसि। हथ ॿई पंहिंजा वधायमि, सच त न त मच थिए मचो। मूं मिटीअ जे यार माण्हू सभु मिटियूं मारा छॾिया, घर वञी थर में अॾायमि, सच त न त मच थिए मचो। मजादी खून खुशबू इश्क कॾहिं न लिखी सघिया।